ओम शांति। जमावख्यन हाणे शक्ति सेना के समृद्ध हाणे शक्ति सेना नाम की समृद्ध ठाहियो। शक्ति सेना नाम की समृद्ध ठाहियो। 2373 जमावख्यन बाप दादा चवंता छा पंहिंजी खे शक्ति सेना जी वॉरियर समझदा आहियो? ये तव्हांजी संगठन जो नाम शक्ति सेना है। छा उहे तव्हां पंहिंजी खे शक्ति समझदा आहियो? ये नाम त तव्हांजो परिचय ॾींदो आहे न। कहिड़ो? शक्ति सेना। छो जे कर्तव्य जे आधार ते आहिनि। शक्ति सेना जो अर्थ आहे सर्व शक्तियुनि सां संपन्न आत्माउनि जो संगठन। शक्ति सेना जो अर्थ आहे सर्व शक्ति संपन्न आत्माउनि जो संगठन। त प्रश्न आहे कि जे नाम परिचय सिद्ध कंदो आहे, छा उहा प्रैक्टिकल में असां कर्तव्य बि कंदा आहियूं? सर्व शक्ति संपन्न थियण जी युक्ति ॿुधाईंदे हुए बाबा चवनि सदा ये स्मृति में रखो कि बाप जो नाम छा आहे। सर्व शक्ति थियण जी युक्ति बाबा ॿुधाईंदा आहिनि। अगरि असांखे सर्व शक्ति संपन्न सदा रहणो आहे त हुनजे लाइ बाबा चवंदा सदा ये यादि रखो कि बाप जो नाम छा आहे। असांजे बाप जो नाम छा आहे? शिव परम पिता। बाप जी महिमा छा आहे? ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर। पोइ उन खां पोइ ये वीचार करो कि जो बाप जो कमु आहे छा उहो ई मुंहिंजो कमु आहे? अगरि बाप जो नाम खे सिद्ध करण वारो कमु न कयो त बाप जो नाम बालो कयो। त बाबा चवंदा कीअं कंदा? ये सोचो कि बाप जी जो महिमा आहे कि वो सर्व शक्तिवान। त उहा ई मुंहिंजो बि स्वरूप आहे। छो जे बाप जी महिमा अनुसार ई त पंहिंजो स्वरूप ठहिणो आहे न। बाबा जी महिमा जे अनुसार ई असांजो स्वरूप ठहिणो आहे। तॾहिं त असां सर्व शक्ति संपन्न आत्माउनि जो संगठन कहलाईंदो न। तॾहिं बाप जा ॿार बि कहलाईंदासीं। बाप सर्व शक्तिवान ऐं ॿार सर्व शक्तिहीन। बाप नॉलेजफुल ज्ञान जो सागर ऐं ॿार अनपढ़। मतलब ॿारनि खे इहे न पतो आहे कि असां जीवन में सुख शांति सां कीअं रहूं। केतिरे समय खां असां सृष्टि जे पाठ ॿुधायूं था जंहिंजे कारण असांजो कर्मनि जो बोझो आहे। कई बार थींदो आहे न ॿार चवंदा आहिनि हीअं छो? त बाबा त ॿुधाए थी न चक्कर जो ज्ञान ॾिनो अथई। ॿियो बाबा जेके शक्तियूं ॾिनी अथई, गुण ॾिना अथई। त अञा बि असां चऊं कि असां ईअं असांजी संस्कार असांजी इहे ॻाल्हि त मतिलबु असां में उहा शक्ति गुण न आहे। इहे ॾिसणो आहे कि हर सेकेंड असांजी चढ़ती कला जी तरफ़ वञे थी। हिकु सेकेंड बि चढ़ती कला जे बजाए उतरती कला न हुजे। हिकु सेकेंड बि चढ़ती कला जे बजाए उतरती कला न हुजे। गिरती कला जी त ॻाल्हि ई न हुजे। तव्हां आहियो पंडा। अगरि पंडा ठहरती कला में अची विया व रुकी विया त तव्हांजे पुठियां जो विश्व जी आत्मायूं हलण वारियूं आहिनि उहे सभु रुकी वेंदियूं न। त अगरि असांजे बाबा खे यादि करे सकाश चयूं था ऐं कोई न कोई ॻाल्हि मन में अची वई हुन में वीचार करण लॻी वेंदासीं त सकाश न पहुचती न। रुकी वेंदासीं न असां। अगरि इंजन ठहरी वेंदो त साथी डिब्बा त सुता ई ठहरी वेंदा।
तव्हां सभिनि जे पुठियां विश्व जी आत्मायूं आहिनि। तव्हां माण्हुनि जो हिकु सेकेंड बि रुकण साधारण ॻाल्हि न आहे। छा एतिरी ज़िम्मेवारी सम्झी करे हलंदा आहियो? माण्हुनि जो हिकु सेकेंड बि रुकण साधारण ॻाल्हि न आहे। हर सेकेंड अॻियां वधणो ई आहे। हर सेकेंड अॻियां वधणो ई आहे। छा एतिरी ज़िम्मेवारी असां सम्झी करे हलंदा आहियूं? विशेष स्थान ते विशेष स्थान जे रूप में सभिनि जी नज़रियुनि में आयो न। त विशेष मधुबन में सभिनि जी नज़रियूं हूंदियूं आहिनि। त जॾहिं ड्रामा अनुसार विशेष स्थान ते विशेष पाठ वॼाइण जो चांस मिलियो आहे त पंहिंजे विशेष पाठ खे महत्व ॾेई हलणो खपे न। अगरि पंहिंजो महत्व न रखंदव त अन्य बि पंहिंजो महत्व न रखंदा। हिन करे हाणे पंहिंजे पाठ जे महत्व खे ॼाणो। कि पंहिंजे पाठ जे महत्व खे मां केरु आहियां, मां रोज़ कंहिंखे थी यादि कयां, मां कंहिंसां ॻाल्हियूं कंदी आहियां, कंहिंखां शक्ति वठंदी आहियां, कंहिंखे मां पहचानियो। त पंहिंजे पाठ जे महत्व खे ॼाणो। असांजे मथां कोई ज़िम्मेवारी न आहे। हाणे इहो संकल्प बि न कजो, भले तव्हां कंहिं सेंटर जा इंचार्ज न आहियो, भले तव्हां कंहिं सेंटर ते सरेंडर न आहियो, लेकिन घर गृहस्थी में रही करे तव्हां अगरि इहो बि चईंदा आहियो कि मां ब्रह्मा कुमार कुमारी आहियां, मां बाबा जो ज्ञान ॿुधदी आहियां, बाबा खे यादि कंदी आहियां, त असांखे माण्हू उन ई नज़र सां ॾिसंदा आहिनि। छो कि अज्ञानी माण्हुनि खे ज्यादा सम्झ हूंदी आहे, उन्हनि खे सभु पतो आहे असांजे ज्ञान में छा मर्यादायूं नियम आहिनि। उन्हनि खे सभु पतो हूंदो आहे कि हिननि जे ज्ञान में छा छा आहे। त भले वो खुदि धारण न कंदा आहिनि, लेकिन इंफॉर्मेशन सभु रखंदा आहिनि। ऐं असांखे वो नई नज़र सां ॾिसंदा आहिनि कि अरे ब्रह्मा कुमारी कुमार आहे त इहे हीअं कंदा हूंदा। ऐं अगरि असां उहो न कंदा आहियूं त पोइ केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे न असांजी। त घर गृहस्थी में रहण वारनि जे मथां त जास्ती ज़िम्मेवारी, छो कि उहे त जगह जगह वेंदा आहिनि, जगह जगह माण्हुनि सां मिलंदा आहिनि, त माण्हू उन्हनि खे उन ई दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। तव्हां माण्हुनि खे ॾिसी करे कोई सौदो कंदो आहे त सौदो कराइण वारा तव्हां आहियो न। सेंटर ते रहण वारी दीदी दादी त चलो चईंदा चलो हिननि जो जीवन अहिड़ो आहे, लेकिन असां घर गृहस्थी में रहण वारी आत्माउनि खे कोई ॾिसे ऐं जीवन में परिवर्तन ॾिसे, असांजे जीवन में असांजे हर कम खे ॾिसे ऐं हुन सां प्रभावित थिए ऐं वो चए तव्हां हीअं कीअं आहियो, मतिलब तॾहिं त तव्हां चईंदा असां रोज़ बाबा खे यादि कंदा आहियूं, ज्ञान ॿुधंदा आहियूं, जिसमें असां में परिवर्तन आहे। सौदो कराइण वारो केरु? घर गृहस्थी में तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न, जो अंतिम गुरु आदि जेका आहिनि, जो अंत समय ईंदा न, कि कंहिं ते प्रभावित थींदा, कंहिंजे अॻियां थींदा, घर गृहस्थी वारनि जे अॻियां, ख़ासकर युगल जो ज्ञान में हलनि था न, उन्हनि जे अॻियां झुकंदा। ये त अंडरस्टूड आहे न कि अगरि साधना जी तयारी कंदा त विनाश जी तयारी कीअं थींदी। हिन ॿिन्हिनि जो आपस में कनेक्शन आहे न। त बाबा चवनि था समय ते तयार थी वेंदव, ये सम्झण बि रॉन्ग। अगरि ॾाढे समय सां महाविनाश जो सामनो करण जी तयारी जो अभ्यास न हूंदो त हुन समय बि सफल न थी। असांखे ॾाढे समय सां विनाश महाविनाश जो सामनो करण जी तयारी जो अभ्यास हुजणो खपे। अंत समय त अनेक प्रकार जा वीचार, संकल्प, विकल्प, तूफान, देह जो संबंध, राग, वस्तु, वैभव, सब प्रकार जा विकास, सब प्रकार जी ॻाल्हियूं ईंदी।
तो हुनजे सामनो करण जो अभ्यास हुन समय असांखे सभु कुझु भुलिजी करे सिर्फ़ु बाबा खे ई यादि करणो, हुनजो अभ्यास त करणो पवंदो न। हिनखे हिनजे लाइ ॾाढे समय जो अभ्यास खपे, न त एतिरे वर्ष अभ्यास के शो ॾिना आहिनि बाबा, ॾाढे समय जो कलेक्शन आहे, इन करे ही ड्रामा अनुसार ॾाढे समय पुरुषार्थ जे लाइ मिलियो, ॾाढो समय जी प्राप्ति जे लाइ ॾाढे समय जी पुरुषार्थ बि करणो। अगरि 21 जन्मनि जो वरसो खपे त ॾाढे समय जो पुरुषार्थ बि करणो। छा ईअं ॾाढे समय जो पुरुषार्थ आहे? साइंस वारनि जो महाविनाश जे लाइ ऑर्डर करो। साइंस वारनि हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे, इशारो मिलियो ऐं कई, साइंस वारनि खे इशारो मिलियो ऐं महाविनाश शुरू थी। छा ईअं शक्ति सेना तयार आहे? हिकु सेकेंड में बाबा इशारो करे ऐं देही अभिमानी अल्पकाल जे लाइ न, सदाकाल जे लाइ थी वञे, अहिड़ो इशारो मिले त तव्हां छा देही अभिमानी थी वेंदव या उन समय साधन ढूंढदव, पॉइंट सोचदव या पंहिंजे खे ठहिराइण जी कोशिश कंदव? बाबा चए हिकु सेकेंड में बाबा चए स्टॉप, सभु आत्मा ई सभु देर सां न्यारी आहे। इन करे हाणे खां अहिड़ो पुरुषार्थ करो। मिलिट्री खे त अचानक ई ऑर्डर मिलंदो आहे न, पंहिंजे पाण प्रोग्राम ठाहियो, समय ई स्वयं जी उन्नति करो। प्रोग्राम ठाहींदो त कंदव, या आधार बि न वठो, ख़ुदि जो ख़ुदि ई प्रोग्राम ठाहे। ईअं न कॾहिं मां टीचर सेंटर ते दीदी भर्ती कराए मधुबन में भर्ती थिए या ईअं थिए त असां करूं, भर्ती ठहींदी त 3 ॾींहं सुठा बीतदा, इन में त संगठन जो सहयोग मिलंदो आहे, लेकिन इहो आधार बि हाणे न वठो। पहिरियों बाबा साकार में सभिनि खे अनुभूति कराई, पोइ अव्यक्त में हाणे बाबा असांखे छॾे छॾे न। हाणे जेका माण्हुनि जो देह सां न्यारी थियण जी स्थिति हूंदी, अव्यक्त स्थिति प्राप्त हूंदी, अभ्यास कयो हूंदो जीअं, या हाणे बि कंदा हूंदा, उहे ई बाबा सां मिलन मनाईंदा हूंदा। त आधार हाणे त असां न चई सघंदा आहियूं न, भई पहिरियों बाप दादा अचे असांखे अभ्यास कराइनि, हाणे त ख़ुदि ई करणो। हाणे चलो दीदी दादी जो बि आहिनि थोड़ी बहुत, वो भी थोड़े समय खां पोइ बाबा चई समय अहिड़ो हूंदो माण्हू पंहिंजे हिकु घर खां ॿिए घर में न वञी सघंदो, सभु मुरली ॿुधण, इंटरनेट विंटरनेट सभु बंदि थी वेंदो, हुन समय छा कंदो? त हाणे इहे आधार बि न वठो, कॾहिं सहयोग मिली सघंदो आहे, कॾहिं न मिली सघंदो आहे। अभ्यास निराधार जो हुजणो खपे, अगरि चांस मिली वेंदो आहे त सुठो ई आहे, न मिले त बि सुठो। अभ्यास सां हटणो न खपे, चाहे सम्झो बुखार आहे कुझु बि आहे, लेकिन जो मां अभ्यास कंदी आहियां उहो करणो ई आहे। प्रोग्राम जे आधार सां पंहिंजी उन्नति जे आधार ठाहियो, ये भी कमजोरी है। प्रोग्राम मिले तो उन्नति जो आधार ये अभ्यास करो, ये भी पंहिंजी कमजोरी है। ये तो अनादि प्रोग्राम मिलियो है न, ये शो न याद रखता है, हर वक्त भट्टी में रहणो, ये तो अनादि प्रोग्राम मिलियो है न। हर वक्त हर सेकंड असांखे भक्ति अर्थात परिवर्तन प्रोग्रेस, तो बाबा जी न हर सेकंड असांजी चढ़ती कला हुजणी खपे। छो छोकी असां विश्व जे परिवर्तन जी जिम्मेवारी असांजे मथां, छा जीअं पंहिंजो नाम ओड़ो कम करण वारा, बाप जो नाम वालो करण वारा, हिकु सेकंड में ऑर्डर मिले त हुन ते तयार थी वञे।
तैयार थियण वारा था। हिकु सेकंड में ऑर्डर मिले देही अभिमानी थी वञो तो देही अभिमानी थी वञो। निराधार थी पुरुषार्थ करण वारा रूहानी सेनानियुनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। असांजी भी माता पिता बाप दादा खे याद प्यार ऐं नमस्ते। ओम शांति। बाबा की याद करो,